नाज़रीन असां सां रिपोर्ट शेयर कई है अली असद बुरगड़ी, कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। रिपोर्ट मूजिब पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद जे सरवाण चेयरमैन सिराई न्याज़ हुसैन ख़ासकेली जो उमरकोट प्रेस क्लब जो दौरो। इन मौक़े ते प्रेस क्लब उमरकोट जे सहाफ़ियुनि पारां आयल मोअज़्ज़िज़ महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना विया। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ासकेली इतिहाद मुल्क जी तरक्की, सिंध जी ख़ुशहाली ऐं अवाम जे भले लाइ जाखोड़ करे रही आहे। प्रेस क्लब उमरकोट सिंध जो तारीख़ी प्रेस क्लब आहे। हिते जा सहाफ़ी जाखोड़ी ऐं बहादुर आहिनि जेके मज़लूमनि जो आवाज़ आहिनि। इन मौक़े ते सिंध जे नामवर समाजी शख़्सियत सीनियर सहाफ़ी रसूल बख्श रहमदानी चयो त ख़ासकेली बिरादरी मुंहिंजे साह में सांडियल आहे। पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां दुख सुख में गॾु आहियां ऐं गॾोगॾु पाकिस्तान ऐं सिंध में रहंदड़ तमामु बिरादरियुनि ऐं मज़लूमनि सां गॾु आहियूं। मुंहिंजो सहकार हर वक़्तु रहंदो। इन मौक़े ते सिराई न्याज़ हुसैन ख़ासकेली उमरकोट प्रेस क्लब ते हलंदड़ तरक़ियाती कम जो जाइज़ो वरितो ऐं उमरकोट प्रेस क्लब जी तरक़ियाती कम खे वधीक बहितर बणाइण लाइ पिणु यकीन ॾियारियो त असीं सहाफ़ी दोस्तनि सां गॾु आहियूं। इन मौक़े ते पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद ज़िले उमरकोट मोहम्मद पीरल ख़ासकेली, नायब सदर मोहम्मद मूसा ख़ासकेली, जनरल सेक्रेटरी रियाज़ हुसैन ख़ासकेली, आसिफ सत्तार, सीनियर सहाफ़ी गुलाम मुस्तफ़ा महर, गुलाम मोहम्मद कुंभर, कृष्णा कुमार माली, कामरान ख़ासकेली ऐं ॿिया मौजूदु हुआ।